हिंगोर जा भरिसां सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग ताज मोहम्मद फ़कीर भेलार जो सालियानो 3 ॾींहनि वारो उर्स मुबारक जो सकाफ़ती मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। सिंध सूफ़िल वलिन बुज़ुर्गनि जी धरती आहे ऐं उहो ई सबबु आहे जो असीं ॻोठ भेलार वासी असांजे ॾाॾे साईं फ़कीर ताज मोहम्मद भेलार जो जेको हीउ मेलो आहे उहो हिन बेचैनी मायूसी घुट ॿूसट जे माहौल में जेके हिते रूहानी ऐं ख़ासि तौर ते सकाफ़ती जेके रंग हूंदा आहिनि जंहिंमें डांदनि जो जेको आहे ड्रोड़ हूंदी आहे उठनि जी जेका आहे उहे त उन्हनि जो जेको रक़्स आहे उहो इंतिहाई बहितर अंदाज़ में कंदा आहिनि। मेलो आहे उहो मोहब्बत प्यार अमन जी तरबियत ॾिए थो। हिन प्रोग्राम में काफ़ी क़िस्मनि जा उठ ईंदा आहिनि जंहिंमें झिंग वारा बि हूंदा आहिनि, रले वारा बि हूंदा आहिनि, टेडी वारा बि हूंदा आहिनि, का डांस करण वारा बि हूंदा आहिनि। हकीकत जी जेको सकाफ़ती शो आहे असां नाल को बि गवर्नमेंट तावन कोन्हे की हलाए सकाफ़ती शो जेको आहे गवर्नमेंट को तावन करणु खपे। सखावत आहे पंहिंजी पुराणी सिंध ऐं पुराणे मुल्क जो रवाज़ आहे। भली शइ भलो उठ भलो घोड़ो भलो डांस दस्तूर आहे। मेले में सूफ़ियाणी राग जी महफ़िल सजाई वई जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ सूफ़ी फ़नकारनि सुर विखेरे महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे झुमाए मस्त करे छॾियो आहे। अहिड़ी रीति 3 ॾींहनि वारो सालियानो उर्स मुबारक जो मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोर जा।